जेतिरो थी सघेव न त हिन वीडियो खे लाइक त शेयर कयो त शमा माईअ ताईं पुॼे कराची शमा कुरी हिरी सभु ॾिसनि भले मुंहिंजो वीडियो जेको लन पटणो अथसि न अची पटे हिते पंजाब में इज़्ज़तारी आई न शमा जी धी इज़्ज़तारी त नंबर ऑन कर त मूंसां ॻाल्हि कर चितू ज़माने जी तूं पाण मारे चे सां भॼी वई हिरी मारे चे सां भॼी वई इज़्ज़तारियूं आहे त मूंसां ॻाल्हि कयो ठीकु आहे बेगरत हे ॾिस मुंहिंजो केतिरो घर भरियो पियो आहे जहिड़ी बि शमा जी धीउ खे खपे न अचनि पंजाबी इलाही रनड़ वेठा आहिनि इलाही पंजाबी वेठा आहिनि उन्हनि खे मां वठी थी ॾियां अचो ये शमा त या कुरी ऐं हिरी बुद्धीअ मां हथो हणी न ॻाल्हायो ठीकु आहे न मुंहिंजी भेणुनि जो ना ई खणो ठीकु आहे असां नथा ॻाल्हायूं न हिकु ॾींहुं असां नेठि ॻाल्हाईंदासीं मुंहिंजे पेकनि जो जहिड़ी बि ना खे न मां हुनखे मिर्चनि जो दॿो हितां मोकिले ॾींदसि सॼो ॾींहुं तूं वठी थी कराचीअ में पाण प्राइवेट घुमंदी तूं धीअूं प्राइवेट थी हलाई तूं असां सां छा थी ॻाल्हि करी तूं पाण प्राइवेट थी हली मुंहिंजी भेणुनि जो ना या मुंहिंजे भाइरनि जो ना मां अॼु खां बाद ॿुधो आहे न त मिर्चनि जो टोको हितां मोकिलींदीमांइ शाबाश बेटा बहुत बढ़िया।